अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। असां कोशिश करे रहिया आहियूं त सिंध यूनिवर्सिटी जे बारे में अव्हांखे वधि खां वधि इंफॉर्मेशन पहुचाइजे। डिपार्टमेंट्स जे बारे में, उन्हनि डिपार्टमेंट्स में कहिड़ा कोर्स हलनि था, कहिड़ा सब्जेक्ट्स पढ़ाया वञनि था, त जीअं तव्हांखे पंहिंजे इंट्रेस्ट मुताबिक़ डिपार्टमेंट सिलेक्शन में आसानी थिए। असां अॼु जी हिन वीडियो में ॻाल्हि कंदासीं इंस्टीट्यूट ऑफ बायोकेमिस्ट्री जे बारे में। इन में कहिड़ा कहिड़ा कोर्स आहिनि, इन में तव्हां कहिड़ा कहिड़ा बैचलर्स डिग्री प्रोग्राम पढ़े सघो था, इन में जेके MSc करणु चाहिनि था या 1 ईयर डिप्लोमा करणु चाहिनि था या MPhil करणु चाहिनि था, त उन्हनि जे लाइ कहिड़ा डिग्री प्रोग्राम्स आहिनि। त जेको इंस्टीट्यूट ऑफ बायोकेमिस्ट्री आहे उहो 1999 में एस्टेब्लिश थियो सिंध यूनिवर्सिटी में एज अ इंस्टीट्यूट ऑफ बायोकेमिस्ट्री। इंस्टीट्यूट ऑफ बायोकेमिस्ट्री जेको 2 बैचलर्स डिग्री प्रोग्राम ऑफर करे रहियो आहे, जंहिंमें BS डिग्री इन बायोकेमिस्ट्री आहे ऐं BS डिग्री इन न्यूट्रिशन एंड फूड टेक्नोलॉजी आहे। उन सां गॾोगॾु MSc डिग्री इन बायोकेमिस्ट्री आहे, 1 ईयर डिप्लोमा आहे फूड एनालिसिस जी, MPhil डिग्री ऑफर करे रहियो आहे ऐं PhD ऑफर करे रहियो आहे। जेको हिननि जो BS बायोकेमिस्ट्री 4 ईयर डिग्री प्रोग्राम आहे, उन में तव्हांजी जेका इंटरमीडिएट रिक्वायरमेंट आहे ऐं प्री मेडिकल सां गॾोगॾु तव्हां पंहिंजी एंट्री टेस्ट ॾेई करे इन डिपार्टमेंट में तव्हां एडमिशन वठी सघो था। इन में ही फर्स्ट ईयर जो कोर्स आहे, जंहिंमें इंग्लिश, पाकिस्तान स्टडी, मैथमेटिक्स, इंट्रोडक्शन टू बायोकेमिस्ट्री, ऑर्गेनिक केमिस्ट्री। उन सां गॾोगॾु जेको आहे सेकेंड सेमेस्टर जो बि इंग्लिश 2 आहे, इस्लामिक स्टडीज़ आहे, स्टेटिस्टिक्स आहे ऐं सेल बायोलॉजी आहे। उन सां गॾोगॾु ही सेकेंड ईयर जो तव्हांजा कोर्सेज आहिनि जेके तव्हांखे सब्जेक्ट्स पढ़ाया वेंदा। ही थर्ड ईयर जो कोर्स आहे जेको तव्हांखे पढ़ायो वेंदो। ही फोर्थ ईयर जो आहे। फोर्थ ईयर में तव्हांखे सिलेक्शन करणी पवंदी 7th सेमेस्टर में 2 सब्जेक्ट्स जी ऐं 8th सेमेस्टर में 2 सब्जेक्ट्स जी, जंहिंजी ही हेठ लिस्ट ॾिनल आहे इलेक्टिव फर्स्ट सेमेस्टर जे लाइ, जेके तव्हां 2 सब्जेक्ट हिन मां 7th सेमेस्टर जा सिलेक्ट कंदव, 4th ईयर जा फर्स्ट सेमेस्टर जा, ऐं ही लिस्ट आहे 4th ईयर जे सेकेंड सेमेस्टर जी, तव्हां 8th सेमेस्टर जी इन मां तव्हां सिलेक्शन कंदो। उन सां गॾोगॾु BS इन न्यूट्रिशन एंड फूड टेक्नोलॉजी आहे, जंहिंमें डिफरेंट कोर्स सब्जेक्ट्स आहिनि जेके तव्हांखे पढ़ाया वेंदा। ईअं ही 4th ईयर जो पूरो तव्हां वटि स्कीम पई आहे, तव्हां इन्हनि मां ॾिसी करे ऑलरेडी तव्हां पंहिंजे सब्जेक्ट्स वग़ैरह जी तयारी करे सघो था। BS बायोकेमिस्ट्री वांगुरु तव्हांखे हिन फूड एंड न्यूट्रिशन में तव्हांखे पंहिंजा इलेक्टिव सिलेक्ट करणा पवंदा 2 हर सेमेस्टर में। उन सां गॾु ही डिप्लोमा इन फूड एनालिसिस 1 ईयर 2 सेमेस्टर आहे। अगरि केरु करणु चाहे थो, इन जी जेका रिक्वायरमेंट आहे उहा HSc विथ प्री मेडिकल हुजे। तव्हांजी HSc विथ प्री मेडिकल आहे त तव्हां हिन में अप्लाई करे सघो था 1 ईयर डिप्लोमा में। BS बायोकेमिस्ट्री में जेका मास्टर डिग्री ऑफर कई वञे थी उहा जेको आहे MSc इन बायोकेमिस्ट्री आहे, जंहिंजे लाइ जेका रिक्वायरमेंट आहे उहा तव्हांजी बैचलर BSc विथ केमिस्ट्री या एनी बायोलॉजिकल साइंस सब्जेक्ट आहे, त तव्हां हिन में अप्लाई करे सघो था। ही 2 ईयर कोर्स 4 सेमेस्टर जो कोर्स आहे। इन जी जेको कोर्स फॉर फर्स्ट एंड सेकेंड सेमेस्टर ही आहे, जंहिंमें तव्हांखे ही सब्जेक्ट पढ़ाया वेंदा, ऐं कोर्स रिक्वायरमेंट फॉर 3rd एंड 4th सेमेस्टर ही सब्जेक्ट्स तव्हांखे पढ़ाया वेंदा, जंहिंमें तव्हांखे पंहिंजा 3rd एंड 4th सेमेस्टर में जेको आहे 2 इलेक्टिव सब्जेक्ट्स करना आहिनि, जंहिंमें ही तव्हांखे लिस्ट ॾिनल आहे। इन्हनि में तव्हांखे पंहिंजा सब्जेक्ट्स चॉइस करना आहिनि, त जीअं तव्हां पंहिंजी डिग्री कंप्लीट करे सघो ऐं तव्हांखे जे सब्जेक्ट्स जो इंट्रेस्ट हुजे तव्हां उन में कंप्लीट करे सघो। ही इंस्टीट्यूट ऑफ बायोकेमिस्ट्री जा फैकल्टी मेंबर आहिनि, जंहिंमें प्रोफेसर्स, एसोसिएट प्रोफेसर्स, असिस्टेंट प्रोफेसर्स ऐं लेक्चरर्स जी इंफॉर्मेशन ॾिनल आहे त कहिड़ा कहिड़ा हींअर BS इंस्टीट्यूट ऑफ बायोकेमिस्ट्री में टीचर्स आहिनि। मेडिकल फील्ड में इंट्रेस्ट रखंदड़ जेके बि स्टूडेंट्स आहिनि, त उन्हनि जे लाइ BS बायोकेमिस्ट्री हिकु सुठो ऑप्शन आहे। सिर्फ़ डी फार्मेसी न आहे, पर सिंध यूनिवर्सिटी में काफ़ी अहिड़ा मेडिकल सां रिलेटेड डिपार्टमेंट्स आहिनि जिन्हनि में तव्हां एडमिशन वठी करे जेको आहे पंहिंजी मेडिकल फील्ड खे कंटिन्यू रखी सघो था। ही BS बायोकेमिस्ट्री उन्हनि मां हिकु बहितरीन आहे। अगरि इन जे स्कोप ते ॻाल्हि कजे त इन जो स्कोप तमामु वसी आहे। तव्हां इन में जेकॾहिं डिग्री हासिल कयो था त मेडिकल साइंसिस में रिसर्चिस थी सघनि थियूं, नवां जेको आहे वैक्सीन्स ईजाद थी सघनि थियूं, उन्हनि ते कमु करे सघो था पंहिंजी रिसर्च। तव्हां इन में क्लिनिकल केमिस्ट जी जॉब करे सघो था ऐं इहे ॿिया खोड़ सारी मेडिकल फील्ड सां वाबस्ता जेके बि जॉब्स आहिनि उहे BS बायोकेमिस्ट्री खां पोइ अव्हां हासिल करे सघो था। गवर्नमेंट तौरु प्राइवेट सेक्टर्स में इन जो तमामु घणियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि। गवर्नमेंट एंड प्राइवेट सेक्टर में नैनो टेक्नोलॉजिस्ट जी तरफ़ वञी सघो था, मेडिसिनल केमिस्ट जी तरफ़ वञी सघो था ऐं ॿियूं खोड़ सारियूं जॉब्स ईअं आहिनि जेके BS बायोकेमिस्ट्री खां पोइ तव्हां हासिल करे सघो था। ईअं ई BS न्यूट्रिशन एंड फूड टेक्नोलॉजी आहे, इन में
तमाम वॾो स्कोप आहे। इन में तव्हां एग्रीकल्चर साइड्स जॉब्स आहिनि, फूड एंड न्यूट्रिशन जे करे गवर्नमेंट्स इदारा आहिनि, मुख़्तलिफ़ जेके NGOs आहिनि, फार्मास्यूटिकल कंपनीज़ आहिनि ऐं ॿियूं खोड़ सारियूं प्राइवेट एंड गवर्नमेंट सेक्टर्स जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि BS डिग्री खां पोइ। उम्मीद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। इंस्टीट्यूट ऑफ बायोकेमिस्ट्री में कहिड़ा डिपार्टमेंट्स हलनि था, इन्हनि में कहिड़ा कहिड़ा कोर्सेज हलनि था। मज़ीद अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।